बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असांजी अल्हम्दुलिल्लाह सिखूं था पिया पाण सूर अल बक़रा टियों सिपारो आहे तिल्क रुसुल अजुज़ो सालिस। ऐं इन में असां अॼु इंशा ताला सिखंदासीं 261 नंबर आयत खां 266 नंबर आयत। इन में अल्लाह जे करम सां फज़ल सां रहमत सां महिरबानी सां रुकू नंबर 36 पूरो कंदासीं। बाक़ी असांजा रहंदा 4 रुकू सूर बक़र जा इंशा ताला। अल्लाह पाक असांखे क़ुर पाक सिखण सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन्हनि आमीन। आयतुनि में इन्फ़ाक़ जी ॻाल्हि आई आहे। इन्फ़ाक़ माना ख़र्च करणु। हिकिड़ो लफ़्ज़ हूंदो आहे निफ़ाक़। उहो निफ़ाक़ अलॻि आहे, इहा आहे इन्फ़ाक़। ऐं इन्फ़ाक़ छा फ़ी सबीलिल्लाह, इहो लफ़्ज़ असां सभिनी ॿुधल आहे। अलाह जे रस्ते में, सबील माना रस्तो। ठीकु। हाणे अलाह जे रस्ते में ख़र्चु करणु उन जी ॻाल्हि कहिड़ी कई आहे क़ुर पाक। उन खां अलावा जेका ॻाल्हि आहे उहा क़ुर पाक छा थो चवे, सुठी ॻाल्हि चवणु ऐं माफ़ु करणु। इन्हनि जी केॾी अहमियत आहे इंशा ताला उहो सिखंदासीं। ठीकु। रिव्यू कयूं था पिया। असां लास्ट टाइम इहा ॻाल्हि कईसीं त जुमिले जा 2 क़िस्म थींदा आहिनि। अञा हिन ते फ़िलहालु हलूं था पिया। इन में वरी ॿियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं पई, पर फ़िलहालु माना शुरूआति जे लाइ ईअं सम्झिजे त जुमिलो इस्मिया थींदो आहे, जुमिलो फ़िअलिया थींदो आहे। फ़िअलिया हर कंहिंखे ख़बर आहे त फ़िअल आहे, ऐं इस्म माना को बि नालो। माना 2 क़िस्म जा नाला आहिनि। इहा अरबी जी ख़ूबी आहे, इहो कमाल आहे अरबी जो। तव्हां ॿियनि कंहिं बि ॿोली में ॾिसंदव त जुमिलो फ़िअल सां शुरू न थींदो। मां घर वञा थो, अंग्रेज़ी में चइबो आई एम गोइंग टू होम। पर अरबी में असां चई सघां थो वञा थो मां घर। उहो सही आहे, चई सघिबो। पर अंग्रेज़ी में तव्हां चवंदव त गोइंग टू माई माना yeah, going to my home kind of a, who can say in that, but that will be some kind of a reply in there. ये जुमिलो ईअं थींदो कंहिं रिप्लाई में थी सघे थो पियो। Are you going to home? वो चवंदो yes, I am going to home. No, I am not going to home. Kind of a something. पर छड़ो ई न चई सघंदासीं going to home। मतिलबु ई न निकिरंदो। पर अरबी में ईअं न आहे। अरबी में जुमिलो फ़िअल सां शुरू थी सघे त उहो इंशा ताला ग्रामर में सम्झंदासीं। जुमिलो इस्मिया में जंहिं लफ़्ज़ सां जुमिलो शुरू थींदो उन इस्म खे मुबतदा चवंदासीं। इहा ॻाल्हि असां सिखीसीं। उहो लफ़्ज़ जितां जुमिला इस्मिया जी शुरूआति थिए उनखे चइबो मुबतदा। इहो असांखे लाज़िम यादि रखणु खपे। ॿी ॻाल्हि असां कईसीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। उनजो दौरु हुयो, कहिड़ो ज़मानो हुयो, माना यानी जिते निमरूद जी ॻाल्हि आई हुई त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में निमरूद उते जो बादशाह हो। किथे जो? बाबुल जो। बाबुल किथे आहे? उहो ही इराक जो इलाइक़ो हुयो। हिनखे मेसोपोटीमिया बि शुरू में चवंदा रहिया आहिनि। उन खां पोइ हीअ दजला नदी आहे, फ़िरात नदी, ॾाढो ज़रख़ेज़ इलाइक़ो, जंहिंमें हिते बाबुलान जो शहरु ठाहियो वियो हो। ऐं उन इहो गादी जो हंधि हो निमरूद जो। ठीकु थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पैदाइश थिए थी उर। उड़क लिखियल आहे पर उर हिनखे चवंदा आहिनि, URR उर। UR बि चई सघिजे थो ॿाहिरां। ठीकु थियो। उन खां पोइ असां ॿियो लफ़्ज़ ॾिठोसीं हिकिड़ो त भई के इस्म जेके थींदा आहिनि उन्हनि जो 3 हालतूं थींदियूं आहिनि, मरफ़ू, मंसूब, मजरूर। असां ॾिसूं था पिया त अरबी जूं ॻाल्हियूं आहिनि न। सिंधी में त असां इहे ज़िक्र कोन कंदा आहियूं, पर सिंधी में लिखंदा ज़रूरु आहियूं, असां चवंदा कोन आहियूं। असांखे ख़बर न पवंदी आहे त इहो मरफ़ू आहे, मनसूब आहे, मजरूर आहे। पर सिंधी में बि उहो ई पैटर्न आहे अरबी वारो। कीअं? तव्हां ॾिसो हेॾे, छो जो हरकतूं आहिनि न, हरकतूं माना निशानियूं। ठीकु आहे। हाणे ही अलाह असां चवंदा आहियूं न, असां सिंधी में छा चवंदा आहियूं? अलाह मालिक आहे, अलाह महिरबान आहे। इहो थींदो मरफ़ू जेकॾहिं आख़िरी अखर ते पेश ईंदो या दम ईंदी। माना हिननि ॿियनि अखरनि जी ॻाल्हि नथा कयूं, आख़िरी अखर। हिनखे छा चवंदा आहिनि? हिनखे एराब चवंदा आहिनि। ऐं ॿियनि हिननि खे हरकतूं, सभु हरकतूं आहिनि, पर हिन खे आख़िरी हरकत खे चइबो एराब। हाणे इहो एराब जेकॾहिं दम आहे, पेश आहे, त इहो थींदो लफ़्ज़ मरफ़ू।
ठीकु थियो। उन खां पोइ पर इन ई आख़िरी अखर ते जेका आराब चेंज थी वञे, हा खे फतह अची वञे, त इन खे छा चइबो, असां चवंदासीं मनसूब, स्वाद सां मनसूब। हाणे कीअं मनसूब असां इस्तेमालु कीअं कंदा आहियूं, असांखे ख़बर बि न आहे त असां मनसूब इस्तेमालु कयो लफ़्ज़, न ख़बर कोन पवंदी आहे न। अलाह जी महिरबानी आहे, अलाह जो रहम आहे, अलाह चयोसीं। हाणे उहे अखर या उहे लफ़्ज़ जेके मरफू बि थी सघनि, मनसूब बि थी सघनि, ऐं हिकिड़ो टियों हूंदो आहे, जीअं चवंदा आहियूं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, त बिस्मिल्लाह हे चवंदासीं त हे ते छा ईंदी, ज़ेर अची वेंदी न, कसर अची वेंदी, त माना उनखे चवंदा आहियूं मजरूर। हाणे उहे इस्म जेके मरफू बि थियनि, मनसूब बि थियनि, मजरूर बि थियनि, उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे पंहिंजो, ठीकु आहे। उनजो नालो छा आहे, उनजो नालो आहे ट्रिप्टोट। जीअं अल्लाह, 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 इनखे चइबो आहे अरबी में मुनसरिफ अस्मा। अस्मा माना नाला, मुनसरिफ नाला माना जंहिंखे तव्हां टिनी सूरतुनि में आणे सघो, हो, ह, हे, ठीकु आहे। ऐं हिकिड़ा वारा हूंदा आहिनि डिप टोट, इहे ट्रिप टोट न आहिनि, हे डिप टोट आहिनि। डिप टोट हो हिकिड़ा हुया ट्रिप, हो ट्रिप माना टे, टे वारा ट्रिप, ट्रिपलेट थींदा आहिनि न, टे ॿार थींदा आहिनि न कंहिंखे, हिकिड़ा जाड़ा हूंदा आहिनि, हिन खे पियो चवां जाड़ो, डिप टोट माना जाड़ो हीअं चइजे खणी। ऐं जाड़ा ॿार हूंदा आहिनि, या हिकिड़ा जेकॾहिं टे ॿार कंहिंखे आहिनि त हुनखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में ट्रिपलेट, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां जे जेको ॿिनि सूरतुनि में तब्दील थींदो, माना थी सघे थो पियो, उहो डिप्टोट आहे, उहो जिनखे चइबो आहे न ग़ैर मुनसरिफ़। हाणे उहो कहिड़ो आहे, इब्राहिम लफ़्ज़ जेको आहे, कॾहिं तव्हां ॾिसंदो हिनखे दम आहे, कॾहिं हिनखे फतह आहे, कॾहिं मरफू हूंदो आहे, कॾहिं मनसूब हूंदो आहे, हिन में पर मजरूर न थींदो आहे। माना हिन में ॿ हालतूं हूंदियूं आहिनि, मरफू, मनसूब, त उहो थींदो डिप्टोट, ऐं जे टे हालतूं थींदियूं त थींदियूं ट्रिप्टोट। इहो थियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे आयतूं हलूं था पंहिंजनि ते 260 खां 266 ताईं। ठीकु आहे इनशा ताला। हाणे ख़ुशख़बरी आहे उन्हनि लाइ जेके ख़ैरु कढंदा आहिनि, कंहिंजे लाइ अलाह पाक क़ुर में फरमाए थो, अच्छा 261 कोन्हे, हीअ लफ़्ज़ 261 थो थियणु खपे हिते, पूरो करे आया। अलाह फरमाए थो त मिसाल आहे उन्हनि जो जेके माण्हू ख़र्चींदा आहिनि, उहो ख़र्चींदा आहिनि छा, युनफिकून, उहे जेके ख़र्चींदा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि जो छा आहे मिसाल, अलज़ीन उहे जेके युनफिकून ख़रीद कंदा आहिनि छा, अमवाल हुम, माल पंहिंजा, हुम माना उन्हनि जा, माल उन्हनि जा माना माल पंहिंजा, जेके माण्हू पंहिंजा माल ख़र्चींदा आहिनि, कंहिंमें फी सबीलिल्लाह, अलाह जी वाट में, सबील माना रस्तो, अलाह जी वाट में। उहे कीअं आहिनि, कम सॾ माना उन्हनि जो मिसाल कीअं आहे, उन्हनि जो मिसाल छा आहे, हबतिन, हबतिन माना दाणो कोई बि, ठीकु आहे, अन्न जो दाणो हुजे। अम्बतत सब सनाबिल फी कुल सुंबुलतिन मिअत हबतिन। हाणे हे ॾिसो था त हिन नीरे में लिखियलु पियो आहे, ही सनाबिल माना संग, सब माना सत, ठीकु आहे, सब सूर यूसुफ में बि आयो आहे न। ऐं उन खां पोइ ही सुंबुलतिन जेको लिखियो पियो आहे, उन में बि ॾिसंदव त हीउ जेको आहे संग लिखियो पियो आहे। हाणे हीउ बि संग आहे, हीउ बि संग आहे, पर हिननि ॿिन्ही में फ़र्क़ु आहे, छो जो हिते बि फ़र्क़ु आहे, हीउ सनाबिल आहे, हे सुंबुलतिन आहे। पोइ हिन खे छा आहे, जॾहिं असां पढ़ंदासीं न त ख़बर पवंदी छा आहे, अरबी में ख़बर पवंदी, जेके अरबी सम्झ में ईंदी, ऐं सिंधी खे सिंधी में सम्झ में ईंदी, छो जो सिंधी त सभिनी खे अचे थी हींअर। हाणे चवे छा थो पियो, हाणे ॾिस, हीउ जेको आहे न, हीउ जमा आहे, सब माना सत थियो न, सत में हिकिड़ो न ईंदो माना संग थींदो, ऐं हिन में थींदो हर, कुल माना हर, त पोइ ही हिकिड़ो सिंगल थींदो, माना हिनखे पढ़िबो संग, हिनखे पढ़िबो संग, ठीकु आहे। हाणे मां तव्हां ॾिसूं था अचो, या संग पढ़िबो या संग, उहो ॾिसूं था हिते तर्जुमे में कीअं थींदो। चवण जो मक़सदु छा आहे आयत में, त मिसाल आहे उन्हनि जो, या उन्हनि माण्हुनि जो जेके ख़र्चींदा आहिनि पंहिंजा माल अलाह जी वाट में, उन जो मिसाल कंहिं वांगुरु थो अलाह पाक ॾे, उन ई दाणे वांगुरु जो ॼमाए, अम्बतत माना ॼमाए, सत संग, जो ॼमाए उहो दाणो जेको ॼमाए सत संग, इहो मिसाल कंहिंजो था ॾे अलाह पाक, उन्हनि जो जेके ख़र्चींदा आहिनि अलाह जे वाट में, उन्हनि जो मिसाल आहे हिकिड़े दाणे जो जेको ॼमाए ज़मीन मां सत संग। उन्हनि हर हिकु संग में, या माना उन्हनि जो हर हिकु संग जंहिंमें हुजे छा, मिअत,
में अतो हबतिन 100 दाणू। कमाल। सो केॾो कमाल जो मिसाल आहे ऐं हर माण्हू इहा शइ ॾिसे थो पियो। अहिड़ो मिसाल न आहे जंहिंमें माण्हू खे सोचणो पइजी वञे। ॻाल्हि इहा आहे त संग तव्हां ज़मीन में पोखियो, को दाणो पोखियो, दाणो हिकिड़ो पोखिबो आहे न। चाहे भिंडी जो हुजे, चाहे कणिक जो हुजे, चाहे चांवर जो दाणो हुजे, हिकिड़ो दाणो हूंदो आहे, हुन मां घणा दाणा निकिरंदा आहिनि। अलाह अकबर। हीउ केरु थो करे? अलाह पाक। ऐं अलाह पाक जॾहिं इन दाणे में एॾी बरकत ॾेई इनखे एतिरो घणा दाणा करे छॾे थो पियो, त हाणे अलाह पाक छड़ो मिसाल ॾिनो आहे। ईअं कहिड़ो? जेको अलाह जे राह में ख़र्चु कंदो त माना उहो ॼण हिकिड़ो दाणो ख़र्चु कयईं। हिकिड़ो दाणो ख़र्चु कयईं, जेको छा, जेको ॼमाईंदो 7 संग, उन हिक हिक संग में हूंदा 100 दाणा। अलाह। कमाल न आहे? मिसाल त ॾिसो, अजीब न आहे? ऐं पोइ अलाह पाक हिते ख़तमु नथी थिए ॻाल्हि, आयत हले थी अञा। ऐं अलाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे ॿीणो ॾींदो आहे। युदाइफ मुदाफ़ चवंदो आहे न, मुदाफ़ मुदाफ़ लाइ ओ हिन मूं लिखा अथव। मुदाफ़ माना इज़ाफ़ो, इज़ाफ़ो चवंदा आहियूं सिंधी में न। युदाइफ, ऐं हू वधाईंदो आहे कंहिंखे, लिमई छा, जंहिंखे चाहे। वल्लाहु वासिउन अलीम, ऐं अलाह कुशादगी कंदड़ आहे, ॼाणंदड़ आहे। हाणे अलाह जा ॿ लफ़्ज़ हिते आया आहिनि, वासिउन अलीमुन। ख़बीरुन अलीम न आयो। अलीम माना ॿिया लफ़्ज़ खोड़नि न, रहीमुन करीम न आयो। अलाह जा नाला 99 नाला आहिनि, कोई बि नालो अलाह जो अची सघे पियो। क़ुर जी हिकमत आहे न, तदबुर करणु खपे त इहे नाला कीअं हिते आया आहिनि। अलाह पाक छो जो हिते वधाइण जी ॻाल्हि आहे, बरकत जी ॻाल्हि आहे, वधाइण जी आहे। वासिउन आहे, कुशादगी कंदड़ आहे। एतिरा दाणा 700 त जेको अलाह पाक चया माना उहे त आहिनि ई आहिनि, पर जंहिंखे वधाए ॿीणो करे ॾे। पर जंहिंखे चाहे टीणो नथो करे सघे छा? पर थींदी ॻाल्हि कीअं, ॿीणो या टीणो कॾहिं थींदी? ओ इन में अलीम जी ॻाल्हि थी अची वञे, ॼाणंदड़ आहे। मां ॾिनो कहिड़ी नियत सां, इन में वॾो फ़र्क़ु पइजी थो वञे। ऐं ॾियण खां पोइ अॻिते आयतूं ईंदी, उहे उहे सम्झाईंदियूं असांखे त ॿीणो कंहिंजो थो थिए सवाबु, टीणो कंहिंजो थो थिए, या इहा कंहिंजे लाइ ॻाल्हि आहे, उहो सभु सम्झंदासीं। सॼो नियत ते मदार आहे। ठीकु आहे, माना अमल जी ॻाल्हि आहे। त हिते ई तॾहिं आयो आहे वल्लाह, ऐं अलाह आहे छा, वासे उन कुशादगी कंदड़। वासे माना कुशादगी कंदा, अलीम माना ॼाणंदड़। ठीकु थियो। हाणे ही ॾिसो, हिते तस्वीर में तक़रीबन क्लियर थी वेंदी सॼी ॻाल्हि इहा। सब सनाबिल माना 7 संग। ऐं फी कुल, हाणे इन में थींदो आहे फी माना में, कुल माना सभई, कुल माना जमो थींदो आहे सभई। पर हिन में थींदो आहे सभिनी संगनि में, ईअं चई सघिजे थो न, सभिनी संगनि में। हाणे इन जा ॿ लफ़्ज़ आहिनि असां वटि सिंधी में, सभिनी संगनि में, या हर हिकु संग में, या ईअं चऊं सिंधी में हर संग में। भई 7 संग थिया हर संग में। ठीकु। हाणे सुंबुलतुनि, इनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि ईयर। इहो मुंहिंजे लाइ ॾाढो नओं नालो हो, जॾहिं मां ॾिठो मां ईयर छो था चवनि। बहरहाल इनखे ईयर था चवनि। हीउ जेको माना ईयर माना संग, ऐं जेको दाणो आहे न हबतिन, जेको में अत हबतिन, हबतिन जेको ओही अथव दाणा, हिनखे चवंदा आहिनि अंग्रेज़ी में कर्नेल्स। कर्नेल त ॿुधल हो मुंहिंजो, ईयर ॿुधल न हो। माना हीउ संग आहे, हिनखे त असां कान चवंदा आहियूं न, कान अंग्रेज़ी में आहे त कान। कान त सॼो ॿूटो आहे, पर हिनखे छड़ो हिनखे ईयर था चवनि। ठीकु थियो। बहरहाल अलाह आलम, जेकॾहिं मां ग़लति हुजां त ॿियो को करेक्ट करे सघे थो पियो। ठीकु। हाणे इन में छा आहे, 7 संग थिया, हिकु हिकु संग में ही मेअत, ही छा लिखियो पिया, मेअत हबतिन, 100 दाणा हिन में हुजनि। ठीकु आहे। इहो थियो मिसाल। पोइ 100 दाणा हूंदा, 7 संग हूंदा, त घणो थी वेंदो? 7 ईयर्स इंटू 100 कर्नेल्स। 7 ईयर्स 100 कर्नेल्स त थींदा 700 कर्नेल्स। 700 दाणा हबत। ठीकु थियो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, भला हिनखे अञा वधाए सघे थो न माण्हू, वरी ॿियो दाणो पोखे त वरी 7 ॿिया निकिरंदा संग, वरी हुन में 100 दाणा। माना अण खुटंदड़ इनाम थी सघे थो पियो। वासिउन अलीम आहे न, अलाह पाक वासिउन आहे। हाणे उन खां पोइ ही ॻाल्हि थोरो ॾिसण जी आहे, त हिते आयो आहे मेअत, हिन 259 में असां कहिड़ी आयत पढ़ूं था पिया, 261 था पढ़ूं। 259 में आयो मेअत आमिन, जेको हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे सुम्हारियो वियो हो 100 साल ताईं, उनखे क़ुर पाक में लफ़्ज़ कहिड़ो आयो, मेअत आमिन, 100 वरिया। ऐं हिते 100 दाणा आयो आहे, मेअत हबतिन माना 100 दाणा।
हाणे हीउ जेको कॉम्बिनेशन आहे न, इनखे छा मेयत जॾहिं बि ईंदो आहे इहो मुदाफ़ थी ईंदो आहे। मेयत छा हूंदो आहे, इहो मुदाफ़ हूंदो आहे। उन खां पोइ जेको माना ॻाढ़े में आहे मुदाफ़ आहे, ऐं जेको नीरे में ईंदो मुदाफ़ खां पोइ छा थींदो, मुदाफ़ इलैह। इहो थो हिते ॾेखारे, माना ही आमिन मुदाफ़ इलैह, हबतिन मुदाफ़ इलैह। ठीकु थियो। ऐं मेयत या मेअत हुजे या भले मेअत हुजे, उहो को फ़र्क़ु कोन थो पए ज़बर ज़ेर ते, हुनमें पेश ते या ज़बर ते, पर इहो थींदो मुदाफ़। ठीकु। हुन खां पोइ हलूं था अॻिते 262। जेके माण्हू ख़र्चींदा आहिनि पंहिंजो माल अलाह जी वाट में, अलाह से वरी ॻाल्हि कई आहे कहिड़ी, फी सबीलिल्लाह, अलाह जी वाट में उहे माण्हू जेके ख़र्चींदा आहिनि पंहिंजो माल, ईअं न त चोरी जो माल, ही चोरी जो माल न, पंहिंजो माल। इन जे लाइ अॻिते वरी पंहिंजे माल जी वरी अॻिते अञा डेफिनेशन्स ईंदियूं, ऐं ख़र्चण जे बाबति बि ईंदी। पर ॾिसो कीअं प्रोग्रेशन हले थी पई क़ुर पाक में, कमाल आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो माल जेको ख़र्चींदा आहिनि अलाह जी वाट में, इन ते ज़ोर इन ते आहे फ़िलहालु, अलाह जी वाट में। पोइ छा आहे, सुम ला युतबिऊन मा अनफकू, जेको ख़र्चो, यानी पोइ पंहिंजे ॾियण पुठियां, उन ख़र्चण पुठियां नाहिन थोरो रखंदा। मनन माना थोरो रखंदा, माना अज़न, अज़न माना ईज़ा। मनन लफ़्ज़ मूंखे बि ख़बर कोन्हे, जॾहिं पढ़ियोसीं त सिखियोसीं। मनन माना कंहिं ते थोरो रखणु, कंहिं ते एहसान रखणु, कंहिंखे जताइणु पंहिंजी ॻाल्हि। हाणे अलाह पाक कंहिंजी ॻाल्हि थो करे, जिन माल ख़र्च कयो अलाह जी वाट में पंहिंजो माल, हा, पोइ उन जे पुठियां न कंहिं ते थोरो रखंदा आहिनि, न वरी कंहिंखे ईज़ाईंदा आहिनि। हाणे ईज़ाइण जी डेफिनेशन त कोन्हे, पर तस्वीरनि में अचे थो पियो, पर असांखे आम तौर ख़बर आहे न ईज़ा कीअं थी सघे थो पियो। कंहिंखे तव्हां अलाह जी वाट में सम्झो खणी हिकिड़ो त ख़र्चु थींदो आहे, अहसान जताइण अलॻि रखूं था पिया। हाणे ॻाल्हि इहा आहे त कंहिंखे कर्ज़ु ॾेई जेकर माण्हू वापसि थो वठणु चाहे, उनखे ईज़ाए थो पियो, तकलीफ़ थो ॾे, मेणा थो ॾे, तॾहिं बि ईज़ाइण आहे न। ऐं जितां कंहिंसां ख़र्चु कयईं कंहिं ते, सुभाणे उहो उनखे कंहिं ॻाल्हि जी मोट नथो ॾे, त पोइ मेणा ॾिजेसि, तोखे त मां एतिरी मदद कई, तोखे त मेणा बेशरम आहे, इहा ॻाल्हि विसरी वई आहे। जॾहिं मुंहिंजे मूं वटि आयो जेको मदद लाइ मूंखां तूं घुरे पियो, उन वक़्तु हाणे ॿुधणु, असां त ॻाल्हाए एतिरो वेंदा आहियूं, मां लफ़्ज़ ॻाल्हायां थो, माफ़ी थो घुरां मां, पर मां उहे लफ़्ज़ थो ॻाल्हायां जेके असां कावड़ में ऐं नाराज़गी में चई वेंदा आहियूं, जंहिं ते असां अहसान कयो आहे। उहे छा कंदा आहियूं, कयो आहे अलाह जे वास्ते, फी सबीलिल्लाह, ॾींदा अलाह जे वास्ते आहियूं, पर असां उन ते थोरो रखंदा आहियूं माण्हू ते। शर्म नथो अचे, ॿुॾी नथो मरे भेणा, पहिरियों त मको जॾहिं पिने, कंहिं थोरी मदद घुरी हूंदी न, त असां लफ़्ज़ में कंहिंखे ईज़ा ॾियण में एतिरी देरि न कंदासीं जो चवंदासीं भेणा हाणे जॾहिं पिने पियो मूं वटि ऐं अलाह अकबर जल शा। इन सबुरु करणु ऐं अलाह जो इन ते शुकुरु करणु त कंहिं असां खां मदद घुरी आहे, हुन जे बजाए जॾहिं वक़्तु पवंदो त असां ॿिए ते कावड़ करण में, हुन ते अहसान जताइण में बि घटि न कंदासीं, पर अञा हिकु स्टेप मथे वञी उनखे ईज़ा ॾिबो ज़हनी बाक़ाइदे। त अलाह पाक चए थो, उहे जिन अलाह जी वाट में माल ख़र्चियो, पोइ न को थोरो रखंदा आहिनि ऐं न की ईज़ाईंदा आहिनि, उन्हनि लाइ लहुम, उन्हनि लाइ पोइ छा आहे, अजरो हुम, सवाबु आहे कंहिं वटि, इंद, इंद माना वटि, इंद रब, उन्हनि जे रब वटि सवाबु आहे। वला ख़ौफुन अलैहिम, ऐं न की किन को भउ आहे, वला हुम यहज़नून, ऐं न की के ग़मगीन रहंदा। हाणे ॿियो छा इनाम खपे। अल्लाह अकबर, यानी हिकिड़ी स्टेटमेंट अची वई अलाह पाक जी आहे, केॾी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे, ऐं असां सभु इन ॻाल्हि खे विसारे वेठा हूंदा आहियूं। मां त सम्झां थो जॾहिं मां इहा पढ़ियमि त मुंहिंजा त छिरक निकिरनि पिया। मुंहिंजो ही असां ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे, अलाह पाक कंहिंखां घुरिया कोन्हनि, असां शुकुरु कंदा आहियूं सदाईं। कल्ह बि मुंहिंजे हिकिड़े दोस्त सां ॻाल्हि थिए पई त अलाह जो शुकुरु आहे असांखे ॾियण वारो त अलाह पाक कयो आहे। पर पोइ मां जॾहिं हीअ आयत पढ़ी त पोइ मां त सोचियो त असां त विञाए वेठा आहियूं सभु शयूं। असां त माण्हुनि ते थोरा रखंदा आहियूं, बाक़ाइदे थोरो रखंदा आहियूं, ऐं थोरो विसरी वञेसि ॻाल्हि त यादि ॾियाराईंदा आहियूंसि। अलाह अकबर जल शान। फी सबीलिल्लाह, हीअ यादि करणु खपे लफ़्ज़, अलाह जी वाट में सभिनी खे माना जी ख़बर आहे, पर अॼु इन ॻाल्हि खे अचो त इन में ग्रामर जूं ॿ ॻाल्हियूं आहिनि, उहे असांखे ज़हन में ईअं वेहणु खपनि जो अखियूं ॿूटे सां ॿुधाए वञूं कंहिंखे बि।
ही ॿ ॻाल्हियूं आहिनि कहिड़ियूं? हिन में त हिकिड़ो आहे ही फी सबीलिल्लाह, ओ ही ॾिसो था ही, इहो आहे जारुन व मजरूर, छो जो हर्फ जर आयो आहे, इहो सभु पढ़ी आया आहियूं। ॿियो आयो सबीलिल्लाह, ही आहे मुदाफ मुदाफ इलैह। इन मुदाफ मुदाफ इलैह खे सम्झण जो तमामु सवलो तरीक़ो आहे। उन में असांखे वरी अंग्रेज़ी जी हेल्प वठणी पवंदी। अच्छा, ज़रूरी न आहे त उहो सदाई ईअं ई थिए, पर मोस्टली ईअं हूंदो आहे। के लफ़्ज़ अहिड़ा ईंदा जंहिंमें इहो फार्मूलो फिट न थींदो, अंग्रेज़ी वारो कहिड़ो? ऑफ, ऑफ ओ एफ, माना मुंहिंजो घर, ईअं चइजे घर ऑफ माइन, माई हाउस, या हाउस ऑफ माइन, है न। ऐं हाउस ऑफ अल्लाह चवंदा आहियूं न असां, हाउस ऑफ अल्लाह त थींदो बैतुल्लाह। ही थींदो इन द फैथ ऑफ अल्लाह। जॾहिं उन जो सिंधी में लफ़्ज़ जॾहिं बि फिट थींदो न, त उन जो पोज़ेशन वारी ॻाल्हि ईंदी, त हिते जेको आहे उहो मुदाफ़ मुदाफ़ इलैह थी वेंदो। सिंधी में थींदो जो या जी, है न, मुंहिंजी मर्ज़ी या मुंहिंजो घर। अरबी हुन में अंग्रेज़ी में छा थींदो? ऑफ ईंदो हुन में, उहो थींदो मुदाफ़ मुदाफ़ इलैह। ऐं जारुन व मजरूर इन में सवलो आहे तमामु। इन में का एॾी का फारसी या ॾुखी ॻाल्हि का आहे ई कोन। हर्फ़ जर जिते आयो उन को अॻितो हे मजरूर हूंदो, उनखे असां चवंदासीं जारुन व मजरूर। बसि एतिरो सिखो। हलूं था अॻिते। केॾी सुठी ॻाल्हि आई आहे ही आयत। क़ौलुन मअरूफ़ुन व मग़फ़िरतुन, सुठी ॻाल्हि चवणु या मिठो ॻाल्हाइणु, मोहबत वारो ॻाल्हाइणु, ऐं माफ़ करणु, ही ॿई ॻाल्हियूं उहे छा आहिनि? उहे आहिनि ख़ैरुन, ख़ैरुन माना भलियूं आहिनि। मिन, मिन माना खां, कंहिंखां भलियूं आहिनि? सदक़तिन, ख़ैरात खां। कहिड़ी ख़ैरात? यतबउहा अज़न, जंहिंजे पुठियां ईज़ा हुजे। वल्लाहु गनियुन अलीम, ऐं अल्लाह बेपरवाह आहे, हलीमुन ऐं बुरदबार आहे। हाणे हिते लफ़्ज़ अलाह जा कहिड़ा आया आहिनि? न क़ुर में इहो ई तदबर करणो पवंदो। वासियुन अलीम हिते न आयो आहे। ॻाल्हि टॉपिक कहिड़ो आहे? अलाह, असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं त सुठी ॻाल्हि कयूं, त जीअं या लफ़्ज़ अहिड़ा सुठा चूज़ कयूं त ॻाल्हि माण्हुनि खे सम्झ में अचे। अलाह जे कलाम खां को बहितरीनु कलाम थी सघे थो छा? अलाह जा लफ़्ज़ चूंडियल हूंदा त माना इन में का वॾी हिकमत हूंदी न, जेके असांखे फ़क़ति सम्झणो आहे। त कम अज़ कम अॼु हिकिड़ी ॻाल्हि त इहा सम्झीसीं, जेसिताईं असांखे माना सम्झ में अचे, जेसिताईं असां को तफ़सीर हिन जो पढ़ूं, छो जो असांखे त नंढी मालूमात आहे लफ़्ज़नि जी माना। तफ़सीर वारा हुन में डेप्थ में वञी सघनि था पिया त इन्हनि में कहिड़ी कहिड़ी हिकमत आहे इन्हनि नालनि में, जेके हिन में हिते फिट था थियनि। असां वटि त टाइम थोरो आहे त असां हिन में डेप्थ में नथा वञी सघूं न। पर गनी माना बेपरवाह, अलाह बेपरवाह आहे। सुठी ॻाल्हि चवणु ऐं माफ़ करणु भलो आहे उन ख़ैरात खां जंहिंजे पुठियां कंहिंखे ईज़ा ॾिजे। अलाह पाक इहा ॻाल्हि कई आहे, असां कंदा आहियूं सुठी ॻाल्हि। ही त अलाह पाक चए थो इहो सदके खां बि सुठी आहे, माना ख़ैरात खां बि चङी आहे। हूअं ई असांखे ॻाल्हाइणु खपे। हूअं ई असांजे ज़ुबान में सदाईं मथे ते निड़ ते कावड़ चढ़ी पई हूंदी आहे। चाहे पंहिंजे ॿारनि सां हुजे, चाहे पीउ माउ सां हुजे, भेण भाउ सां हुजे, दोस्तनि सां हुजे, संगत साथ में हुजे, थोरो त को असांजे ख़िलाफ़ु थोरो ॻाल्हाए विझे, असांजे निड़ तां कावड़ वेंदी कोन। ऐं माफ़ करणु कम अज़ कम मुंहिंजी तबियत त इहा कोन्हे का। इन करे असांखे तबियतूं ठाहिणियूं पवंदियूं। नाहे त नाहे, एतिरो त असां न रखी आहे न। अॼु असांखे सोचणो पवंदो त भई माफ़ करणु केतिरो बहितरीनु आहे। ऐं अलाह पाक इन जी कंपेरिज़न कंहिंसां ॾिनी आहे? या पंहिंजो सदके जी ॻाल्हि अलाह कई आहे। उन ख़ैरात खां, उन चङाई करण खां पैसो कढणु, ख़ैरात करण खां चङी ॾाढी सवली ॻाल्हि त नाहे। ॾुखी ॻाल्हि आहे, इंसान खे जबर थो करिणो पए पाण ते। भले अलाह जी राह में छो न हुजे, भले केॾो वॾो अजुर न हुजे, पर सदको ख़ैरात करणु तमामु सवली ॻाल्हि कोन्हे का। अलाह पाक चए थो हुनजी हाणे हिते ईंदो अलाह गनी, अलाह बेपरवाह आहे। न ॾियो तव्हां, सदको कयो था या न कयो था, हुनखे का परवाह न आहे। ॻाल्हि अलाह पाक चए थो उन सदके खां बहितर अथव जो सदको करे कंहिंखे ईज़ा ॾियो
या कंहिंखो बदिलो घुरो उनजो हिसाब छा थींदो आहे? तोसां मां इहा चङाई कई, पाण तूं त मां नंढड़ी ॻाल्हि तोखे चई, मां केॾी तोखे तकलीफ़ करे हालत तुंहिंजी मदद जी ज़रूरत हुई, मां तुंहिंजी कई, तोखां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तो मां चवां या तोखे कोन थी पुॼे? अहिड़ो बेमुरवत तव्हां अखियुनि ॿुट थी विया आहियो? पोइ या त तव्हां फी सबील लाइ ख़ैरात असां न कयूं, फी सबील लाइ कयूं त ईज़ा न ॾियूं, ऐं जेकॾहिं उहा ख़ैरात कयूं था जंहिंमें ईज़ा था ॾियूं, त पोइ अलाह पाक चए थो पियो त उन खां बहितर अथव का कंहिंसां सुठी ॻाल्हि ॻाल्हायो ऐं कंहिंखे ग़लती माफ़ कयो, इहो वधीक तव्हां लाइ चङो आहे। ऐं अलाह बेपरवाह बुरदबार आहे। केतिरो ॻाल्हाइजे हिन ते साईं, कंहिंखे बि हिते जेके असां पाण वेठा आहियूं, हीअ आयत ॾिबी न, उन ते ॾींहंनि जा ॾींहं ॻाल्हाए, हज़ार मिसाल ॾेई सघे थो पियो त असां कीअं भिटकियल आहियूं। हज़ार मिसाल ॾेई सघे थो पियो त असांजी रोज़ाना ज़िंदगी में न सुठो ॻाल्हाइणु, ज़ुबान सां मुस्कुराहट तॾहिं ईंदी जॾहिं असांजे फ़ाइदे जी को ॻाल्हि कंदो, सिर्फ़ु तॾहिं ईंदी, फ़क़ति तॾहिं ईंदी जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि का ॿुधंदुसि मुंहिंजे फ़ाइदे जी आहे, हुन मूंखे मुस्कुराहट ईंदी, खिल बि निकिरी वेंदी, ख़ुशी ज़ाहिर थींदी कि ॿिए जो फ़ाइदो ॾिसंदुसि, या ॿी का ॻाल्हि थी, या की अहिड़ी ॻाल्हि थी जेका मूंखे न वणी, त मुंहिंजे मुंहं ते निड़ ते गुंज बि अची वेंदा, वात चुप मीअं थी वेंदो, मुंहं ते ईअं सुकी वेंदो, सफ़ा नज़र ई माण्हू खे ईंदो त हिनखे ॻाल्हि न वणी आहे, ऐं हिन जो कावड़ चढ़ी वेंदसि। ऐं पोइ असांजी ज़ुबान मिठो ॻाल्हाइणु छॾे ॾींदी, मोहबत वारो ॻाल्हाइणु छॾे ॾींदी, ऐं पोइ सदाईं सॼी ज़िंदगी उनजा इहे लफ़्ज़ यादि रहंदा। मूंखे तुंहिंजा सॼी ज़िंदगी लफ़्ज़ यादि रहंदा, असां सदाईं चवंदा आहियूं, पर ईअं असां कॾहिं न चयोसीं त अदा माफ़ु कयोसीं तोखे, तुंहिंजी मर्ज़ी बाबा, ठीकु आहे, तूं ख़ुशि हुज। न। ऐं ॿी असां में तमामु हिकिड़ी वॾी हिकिड़ा बुराई आहे, तमामु वॾी बुराई आहे सच ॻाल्हाइण जी। कीअं? सच ॻाल्हाइण जी बुरो न आहे, पर थोरो मां मुकमिल कयां जुमिलो। ॻाल्हि इहा आहे, असां ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंखे चवंदा आहियूं, ऐं मां पंहिंजो उनजो विक्टिम मां पहिरीं पाण आहे हिन ख़राबी जो। कहिड़ी? असां चवंदा आहियूं असां सच ॻाल्हाइणु, अदा मां सच ॻाल्हाईंदो आहियां, तो में हीअ ख़राबी आहे, तो में हीअं आहे, तूं हीअं कयो, तोखे हीअं न करणु खपे आहे, बिरादरी में हीअं न कबो आहे, माइटी में हीअं न कबो आहे, हीअं न करणु खपे आहे तोखे, मां सच ॻाल्हाईंदो आहियां, तोखे न वणंदी ॻाल्हि, इहो सच ॾाढो सुठो आहे ॻाल्हाइणु। पर अॻे स्टेप इहा ई शइ जेकॾहिं मां ख़राबी कई हुजे ऐं मूंखे को दोस्त भाउ मुंहिंजो इहा ॻाल्हि सम्झाए त इहा रशीद सही न कई तो ॻाल्हि हुते, उहो ॾिठे न वणंदो, उहो ॾिठे न वणंदो, इहा सभिनी असांखे ख़बर आहे, नई ॻाल्हि काई कान्हे का, रोज़ असां ॻाल्हाईंदा आहियूं, सम्झंदा आहियूं। पर हीअ आयत ज़हन में रखंदासीं, ज़हन में रखूं इहा, त कम अज़ कम असांखे को होश त अचे। अलाह इनशा ताला अलाह साईं कंदो, असां सभई हिन ते अलाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾे ख़ुदाया, त असां हिन आयत ते 263 नंबर सूरत बक़रे जी जेका आयत आहे, अलाह असांखे हिन ते अमल खणी तौफ़ीक़ ॾे, मुंहिंजा मौला साईं ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी। अलाह न असांखे कंहिं परेशानी रहंदी, न असांखे केॾो को शिकायत रहंदी, न असांखे केॾो का माना हसद रहंदो, न को साड़ रहंदो कंहिंसां। तंहिं असां सभिनी सां मिठो ॻाल्हाइणु शुरू कंदासीं ऐं सभिनी खे माफ़ु करणु शुरू कयोसीं न, त मुंहिंजा मौला असांजी ज़िंदगी में पीस अची वेंदो, सुकून अची वेंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि लिखी त जेको को गुज़ारे वियो, हुन ते कंहिं अंग्रेज़ी में लिखी, जेको आहे कमेंट लिखी त रेस्ट इन पीस, हिते चवंदा आहिनि न रेस्ट इन पीस, त हुन चयो त यार असां माण्हू वाई कैंट वी रेस्ट इन पीस इन दिस वर्ल्ड। पीस त पोइ अॻे त अलाए केरु ॾिठो आहे त पीस आहे, अलाए कोन्हे केतिरो, अलाह साईं सभिनी खे ॾे, असां सभिनी खे इनशा ताला उहो पंहिंजी जाइ ते दुआ घुरूं था पिया। ॻाल्हि इहा आहे त हिन दुनिया में पीस, हिन दुनिया में पीस कॾहिं न ईंदो जेकॾहिं असां सुठी ॻाल्हि न चवणु शुरू कईसीं, पंहिंजी ज़ुबान खे मिठो ॻाल्हाइणु शुरू न कयोसीं, ऐं जेकॾहिं असां कंहिंखे माफ़ु करणु शुरू न कयोसीं, ऐं उहो सदको ॾियणु शुरू न कयोसीं जंहिंमें कंहिं ॿिए खे न ईंदायूं, त पोइ असांजे ज़िंदगी में सुकून कान्हे ईंदो। सुकून क़ुर जे लफ़्ज़नि में आहे, ऐं माना सम्झण में आहे, इन करे सिखणु लाज़मी आहे। सुठी ॻाल्हि चवणु, मिठो ॻाल्हाइणु ऐं माफ़ु करणु भलो आहे उन ख़ैरात खां जंहिंजे पुठियां ईज़ा हुजे, ऐं अलाह बेपरवाह आहे। फी सबील लाइ जॾहिं अलाह पाक चई न, त अलाह पाक जो थोरो ख़ुदा साईं यार मुंहिंजो अलाह त तुंहिंजे तुंहिंजे वास्ते मां ॾिनो, अलाह पाक गनी आहे, अलाह पाक खे ज़रूरत कोन्हे का, अलाह पाक अमल खे वधाए सवाबु मोटाए ॾिए थो पियो, पर जेको ख़ैरात न करे फी सबील लाइ में, पोइ छा अलाह इंतज़ार में वेठो हूंदो छा? त अलाए कॾहिं ख़ैरात कंदो त मूंखे मिलनि, अलाह खे ख़बर आहे छा? अलाह गनी आहे, वअंतुमुल फुक़रा, अलाह गनी वअंतुमुल फुक़रा, तव्हां ग़रीब आहियो, अलाह खां घुरो, अलाह गनी आहे, अलाह बेपरवाह आहे। सुभान अल्लाह।
हलीम आहे, बुर्दबार आहे। हा का ग़लती थी वई, उहो पहिरियों माफ़ करण वारो आहे। वल्लाह गनियुन हलीम। हलीम आहे, बुर्दबार आहे, रहीम त आहे ई आहे न। त जेकॾहिं असांजी नियत करे कोशिशूं कयूंसीं, पोइ का ग़लती थी, त पोइ छा पकड़ कंदो अलाह? न। अलाह गनियुन हलीम, बुर्दबार आहे। नंढी नंढी ॻाल्हियूं असां ई माफ़ कंदा आहियूं। माण्हुनि खे चवंदा यार बुर्दबार थी, छॾे ॾींसि भला। हुनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, तूं छॾे ॾींसि। ॾिसो असांजी ज़िंदगियुनि में इहे लफ़्ज़ हूंदा आहिनि। तूं बुर्दबार थी न, वॾो था मिड ॾिस पंहिंजी, बुर्दबारी कर न। ला हलीम आहे, बुर्दबार आहे। नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते न पकड़ींदो हरू भरू, जेसि ताईं नियत ख़राबु न हूंदी। नियत चङी हूंदी त अलाह न पकड़ींदो। इनशा ताला अलाह महिरबानी आहे, उमेदु आहे उन में उहा ई रखिजे। अलाह हाणे अॻिते वरी अचे थी पई ॻाल्हि, चइनि पार्ट्स में आहे। वन ऑफ फोर, फोर ऑफ फोर। हाणे कयूं था इनशा ताला, हिनखे वाइंड अप करिणो आहे। या अयुहल्लज़ीना आमनू, ए उहे जिन ईमान आंदो, मोमिन मुस्लमान न, काफ़िर न। या अयुहल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो अलाह में। ला तो पितलू, ला तो पितलू, ला तो पितलू। न विञायो तव्हां, न विञायो, न विञायो। ला तुबतिलू, ही ता आहे, ही तो आहे। ला तुब त ही बा ते थींदो कलकलो। ला तुब तिलू, तो आहे हीअ। न विञायो तव्हां। छा न विञायो तव्हां? अलाह पाक चए थो। हाणे का माण्हू सही ॻाल्हि, अदा मूंखे ॿुधिजो, हिकिड़ी मां ज़रूरी ॻाल्हि करण वारो आहियां। माण्हू सभु अटेंशन ॾींदा। अच्छा कहिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे त ॿुधाए, छा था चओ तव्हां? साईं छा था चओ? महफ़िल में वेठा हूंदासीं। हाणे हिते अलाह थो चए, अचो त गौर सां ॿुधूं। हा, ॻाल्हि ॿोलण छॾे गौर सां ॿुधूं छा थो चए अलाह। अलाह पाक चए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए जिन ईमान आंदो। ऐं अलाह जो शुक्र आहे असां ईमान आंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह ते, अजा रसूल ते, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, क़ुर ते, किताब ते, ऐं मलाइकनि ते असां ईमान आंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह। हाणे माना असांखे ॻाल्हि थी चई वञे इनशा ताला। ला तुबतिलू, न विञायो तव्हां। ही ता जेको आहे न, ही तुबतिलू तव्हां जे लाइ आहे। न विञायो, छा न विञायूं? सदक़ातिकुम, पंहिंजे ख़ैरातुनि खे। भई कीअं विञायूं? न कीअं न विञायूं? अलाह पाक चए थो, बिल मन्ने वल अज़ा, एहसान जताइण ऐं ईज़ाइण सां। माना अलाह पाक इहो वार्निंग थो ॾे, सलाह मशवरो ॾे। दोस्त सलाह मशवरो ॾींदो आहे न, अलाह खां वधीक कंहिंजो कहिड़ो दोस्त आहे? हाणे तव्हांजो, असांजो बहितरीन दोस्त जेको असांजी ख़बर अथसि, ॼाणे थो असांजी तबियत खे, उहो तो असांखे हिदायत करे। त ॿुधूं न हुनजी ॻाल्हि, या हुनखे इग्नोर कयूं? चवे थो पियो त न विञायो तव्हां पंहिंजी ख़ैरातुनि खे। माना ख़ैरातूं त तव्हां ॾिनियूं, चङो कमु कयव, पर हुनखे विञायो न। ऐं विञाईंदासीं कीअं? बिल मन वल अज़ा, बिल मन वल अज़ा। मां थो चवां, हक़ीक़त में असां जॾहिं घुमूं फिरूं न, इहे लफ़्ज़ असांजे कननि में हुजणु खपनि। ला तुबतिलू सदक़ातिकुम बिल मन वल अज़ा, इहे ज़हन में रखो। न विञायो तव्हां। जॾहिं बि असां पंहिंजी ज़ुबान खोलियूं ख़ैरात करण खां पोइ, त हिकदमि इहा आयत यादि अची वञे, 263, 264। न विञायो तव्हां पंहिंजनि ख़ैरातुनि खे एहसान जताइण सां ऐं ईज़ाइण सां। वल अज़ा, हिते हिते बि चइबो त ॼण, माना हीअ लफ़्ज़ ईअं आहे, हीअ हिकिड़ो ग्रामेटिकल ॻाल्हि आहे। त छा हूंदो आहे त हिनखे चइबो आहे वाव, माना ऐं जेको आहे न, हिनखे चइबो आहे वाव अतुफ़। ठीकु आहे, अतुफ़ माना छा हूंदो आहे त जेका पुठी ॻाल्हि आहे, उहो उनजो पैटर्न अॻी ॻाल्हि जो साॻिए नमूने सां आहे। कीअं? माना हीअं त फॉर एग्ज़ाम्पल हिते लिखियलु आहे बिल मन्ने, पर हिते बि कोन्हे, उहा बिल अज़ा न आहे लिखियलु। पर हक़ीक़त में जेकॾहिं ॾिसजे, अरबी खे ख़बर आहे, जेको अरबी पढ़ंदो उनखे ख़बर आहे त हिन जो मतिलबु बि आहे बिल मन्ने व बिल अज़ा। पर बा हिते क़ुर पाक में हिकमत आहे न, हुनजो इहो उसूल आहे। फॉर एग्ज़ाम्पल त बा हिते रखी वई आहे, हिनखे हज़फ कयल आहे, पर इन जो मतिलबु वाव जे करे इहो ईअं ई थींदो, बिल मन्ने व बिल अज़ा। पर क़ुर में ईअं न आहे, क़ुर में आहे बिल मन्ने वल अज़ा। ही वल अज़ा क़ुर पाक जो ई लफ़्ज़ आहे, पर मक़सदु ही आहे वाव अतफ़ जे करे। ठीकु, हाणे अॻिते हलूं था पिया। ॿियो नंबर पार्ट हिनजो, कल्लज़ी, उन माण्हू वांगुरु, मां कंहिं माण्हू वांगुरु विञाइणु। हाणे अलाह पाक हुनजी मिसाल थो ॾे त माण्हू जॾहिं बिल मन वल अज़ा, जॾहिं कंहिं ते एहसान जताईंदो ऐं कंहिं ते जेकॾहिं ईज़ा ॾींदो ख़ैरात खां पोइ, त उन जो अजुरु पंहिंजी माना विञाईंदो। उअं इन मिसाल वांगुरु, उहो कहिड़ो मिसाल आहे?
युनफिक मालहू माना जेको उनजो मिसाल ईअं आहे जेको युनफिक मालहू रिया अन्नास, पंहिंजो माल माण्हुनि जे ॾेखार लाइ ख़र्चे थो। इहो त इहो मिसाल आहे। माना उहो माण्हू जेको ख़ैरात करे कंहिंखे एहसान जता या ईज़ा ॾे, उहो ईअं ई मिसाल आहे जेको माण्हू माण्हुनि जे ॾेखार लाइ ख़र्चु करे। केॾी ॻाल्हि थी वई, माना पोइ बातिल आहे। ऐं उहो जेको वला युमिन बिल्लाहि वल यौमिल आख़िर, ऐं नथो मञे अलाह ऐं क़यामत जे ॾींहं खे, अलाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदो त न कंहिं ते एहसान जताईंदो, न कंहिंखे ईज़ा ॾींदो, ऐं कोई बि ख़र्च फी सबील लाइ माण्हुनि जे ॾेखारण लाइ न कंदो। ॻाल्हि ख़तमु, क्लियर थी ॻाल्हि। पोइ हाणे वरी टी ॻाल्हि, फमसल हू कमसल सफ़वान आहिनि। ऐं उहो जेको माण्हुनि जे ॾेखारण लाइ ख़र्चु करे थो पियो, वरी उनजो मिसाल कीअं आहे? उनजो मिसाल क़ुर पाक ॾिनो आहे कीअं? सफ़वान आहिनि। उनजो मिसाल आहे सफ़वान वांगुरु। यानी सफ़वान छा आहे? लसो पाण पथर। ठीकु। अलाए तुराबुन, उन जे मथां छा हुजे? मिटी। ऐं पोइ छा थिए? फसा बहू वाबिलुनि फतरकहू सलदन, पोइ जंहिं ते जेकॾहिं मिटी पियल हुजे पोइ उनजे मथां वसे तेज़ मींहुं, पोइ करे छॾे उनखे साफ़। हाणे सफ़ाननि माना आहे लसो। लसो इन में बि त हजर हेजर बि चइबो आहे पथर खे, पर अलाह पाक हिते मिसाल अलॻि ॾिनो आहे सफ़ाननि जो। सिफ़ान माना लसो पथर। छा आहे त लसे पथर ते मींहुं थोरो बि पवंदो, हवा बि लॻंदसि त मिटी हली वेंदी। तेज़ मींहुं पियो त उन ते का ज़री न बचंदी इन जी। अलाह पाक जो चए त उहो अमल इन मिसाल आहे उन मिटीअ जे जेको लसे पथर मथां हुजे, जंहिंजे मथां तेज़ मींहुं पए त का ज़री पोइ ते न बचे थी। पोइ ॾिसो हिन ते मींहुं पियो त छा थियो? सफ़ा लसो, का चिलकी पवंदा, माना का मिटी न हूंदी, शीशो। अहिड़ो अमल कहिड़ो थियो? जेको ॾेखार वारो अमल थियो हुनजी हैसियत इहा आहे। नज़र नथो अचे, सफ़ा साफ़ थी वियो। पोइ क्या मतिलबु ईअं थी वेंदो, भला छा कंदे? ला यक़दिरून अला शइ मिम्मा कसबू, नथा उहे रखनि को बसि कुदरत कंहिं बि हिकु शइ मथां उन मां जेकी उन्हनि कमायो। वियो ख़तमु थी वियो बसि। ऐं अलाह न आहे ॾींदो हितां काफ़र कौम खे, यानी सिधे रस्ते ॾांहुं अलाह हिदायत न आहे ॾींदो। हीउ ॾिसो, कसब माना कमाई, कसबू माना उन्हनि कमायो। ऐं हीउ जेको ला आहे न, हीउ ला नाफ़ी आहे। हिनखे चइबो आहे ला नाफ़ी माना यक़दिरून। ठीकु आहे, हिनजी डेफिनेशन आहे, पर हिनखे पोइ ॾिसंदासीं करे हिनखे अॻिते। ऐं ॿियो मिसाल आहे उन्हनि जो जेके ख़र्चींदा आहिनि पंहिंजे माण्हुनि खे अलाह जी रज़ामंदी हासिलु करणु ऐं पंहिंजे दिलनि में पके यकीन पैदा करण लाइ। हा न, अलाह में पको यकीन थिए, उहो ख़र्चनि त अलाह जी राह में त अलाह जी रज़ा मिले ऐं पंहिंजी दिलि पुख़्ती थिए। छो जो हूअं त कमज़ोर थींदे न ख़र्चण में, पर न पुख़्ती थिए। अलाह पाक चए थो पियो त उन्हनि जो मिसाल उन बाग़ वांगुरु आहे जो जे दड़े ते पहुचे हुनखे तेज़ मींहुं, पोइ आणे पंहिंजो फर ॿीणो करे। माना अहिड़ो सुठो बाग़। पर जेकॾहिं मथसि तेज़ मींहुं न बि वसे, त जेकॾहिं हल्की बूंद बि पवंदी न, त पहाड़ में थोरो थोरो पाणी वेंदो, तॾहिं बि हुन में फ़ाइदो थींदो, हुन में फर ईंदो। अलाह पाक चए थो हाणे हिते वला बि मां तामलून बसीर, ऐं जेकी कंदा आहियो सो अलाह ॾिसंदड़ आहे। हिते वरी तामलून माना जेको तव्हां कंदा आहियो उन लाइ छा आहे? अलाह बसीर लफ़्ज़ आयो। छो जो जेको अमल कंदो उन लाइ अलाह पाक लफ़्ज़ किथे आंदो आहे? पंहिंजो बसीर, माना ॾिसण वारो। अमल खे कोई ॾिसण वारो हूंदो आहे न, अलाह पाक उहा ई ॻाल्हि कई आहे हिते। अलाह अलाह छा आहे? जेकी तव्हां कंदा आहियो बि मां तामलून, ता माना तव्हां हुनखे ॾिसंदड़ आहे। ठीकु। हाणे अचूं त आख़िरी आयत आहे हिते। छा घुरंदा आहियो अव्हां मां को बि हिकु दिलि सां त हुजे हिकु बाग़ हुनखे खजिन ऐं ड्राखुन, या माना ड्राख माना अंगूर, जन्नत माना बाग़, नखील माना खजी, ऐं ऐनाब माना अंगूर। छा को माण्हू घुरंदो आहे त हुनखे बाग़ हुजे खजिन जो ऐं ड्राख माना अंगूरनि जो, उन जे हेठियों वहंदियूं हुजनि वाहियूं, उन में मंझंदि हर कंहिं जिस्म जा मेवा हुजनि, ऐं पोइ खेसि उमिरि वॾी थिए, पढ़ाई पे वठी वञे, ऐं हुनखे वरी हीणो करे छॾे, माना हीणो, ऐं हुनखे हीणो औलाद हुजे, माना कमज़ोर जेको आहे, फॉर एग्ज़ाम्पल नंढो औलाद हुजे, पोइ हुन बाग़ खे अहिड़ो वाचड़ो लॻे जंहिंमें बाहि हुजे त को सदसि बाग़ साड़े छॾे। हाणे हुनजो पाण अंगूर जो बाग़ बि हुयो, खजिन जो हुयो, हा न, सुठो बहितरीनु बाग़ हुन में पोइ वरी छा, पर उनजा ॿार हीणा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल, पाण खे पढ़ाई अची वियसि, पाण नंढा आहिनि त मदद करे कोन था सघनि, पोइ हुन बाग़ खे अहिड़ो वाचड़ो लॻे जंहिंमें बाहि हुजे, सॼो बाग़ सड़ी वञे त बाक़ी पोइ हिते छा बचंदो? इहो त अलाह पाक चवे कज़ालिक, अहिड़ी तरह अलाह अव्हां लाइ चिटियूं निशानियूं बयानु कंदो आहे त मन अवी सम्झो।
ही जेको आहे न ततफक्करून, त मन अवहीं तव्हीं, त मन तव्हीं, तफक्करून त फिक्र कयो, सम्झो, सोचियो। कंहिंजे लाइ? असांजे लाइ आहे। अलाह साईं असांखे हिदायत नसीब करे, मुंहिंजा मौला पाक इन आयत ते अमल करे तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह रब असां पंहिंजे सबक़ ख़त्म कयूं था पिया। अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु सिखणु ऐं सम्झण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायत आमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं अॼु त जेका ख़ासि ॻाल्हि पढ़ी आहे, अलाह साईं असांखे हिन तौफ़ीक़ नसीब करे। अलाह साईं बाक़ी असांजी ज़ुबान खे मिठो कर आमीन ऐं असांखे ईज़ा ॾियण खां बचाए, मुंहिंजा ऐसा ॾियण खां बचाए। आमीन फ़क़ति तुंहिंजे नाले आमीन में हिकिड़ो दाणो बि ज़री बि का कॾहिं हिकिड़ी गरीब खाद का बि कदर लिखी न, ख़ुदाया सिर्फ़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजे नाले में ॾियो। आमीन या रब्बल आलमीन। आमीन 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 बारक आमीन अल्लाह अलैहि व लकुम जज़ाकल्लाह फ़ील खैर अज़ीम। आमीन अदा बारक अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। Over to you, साईं रियाज़ साहब। जज़ाकल्लाह साईं माशाल्लाह अॼु जेको पढ़ियोसीं हाणे ॻाल्हि त थी सर, मसइलो हूअं त इहो आहे त अलाए छा थो रियाकारीअ